जो कोस्तान जो घट में घट 27 तंज़ीमूं खे जेको सो असां मनता सर्टिफिकेट ॾिनो आहे ऐं उन खां अलावा हिते जेके मुख़्तलिफ़ शोबनि में डॉक्टर हज़रात आहिनि या तइलीम खाते में आहिनि, वकील साहब आहिनि, पौलियत आहिनि, साफ़ी शाइर, घटि में घटि 18 जेके शोबा आहिनि, 18 शोबनि में असां ॿिनि माण्हुनि खे सर्टिफिकेट मनता थो ॾिना आहिनि। थी सघे थो त असां खां को कोताही थी वई हुजे, को दोस्त सां रहिजी वियो हुजे। असां सम्झूं था त इलाही सारा दोस्त, इलाही सारियूं तंज़ीमूं जेके आहिनि उहे असां खां रहिजी वयूं हूंदियूं। तव्हांजे जेका राय आहे, जेका आइंदा के प्रोग्राम जे लाइ उन लाइ जेको असांखे इंतज़ारु रहंदो। ऐं पंहिंजे दोस्त चेलाराम केवलाणी ऐं पंहिंजो ॿिया जेके बि हिते असां मौजूदु वेठा आहियो, सभई मुंहिंजे लाइ मौजूदु आहियो ऐं कंहिं जा जेको सो नाला खणा ऐं उसमें शुक्रगुज़ार आहियां जो हिन प्रोग्राम में जेको सो पहुची जेको सो असांखे मान बख़्शियो ऐं हिन प्रोग्राम खे कामयाबु कयो। तव्हां सभिनी वरी महिरबानी। तव्हांजा लख तौर इंशाल्लाह पाण वरी ॿिए के प्रोग्राम में गॾिवासीं।